अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलात शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिक अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, रात जो काफी हिस्सो गुज़री चुको आ, वो भी तमाम कुरान शरीफ जी मोहब्बत में जमिया वेठा हो। अल्लाह ताला खुद दुआ है अल्लाह ताला तासा समूरन जी हाज़िरी पांजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, ही जलसा, ही प्रोग्राम, ही वाइज़ इन्हीं जेला रखा विना है तसां पांजी सलाह पाण में जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि दुरुस्त कयो। पाण में जेके गुनाह आहिनि उन्हनि खां तौबा ताब थियो। जे बेनमाज़ी आहियूं तो पाण खे नमाज़ी बणायूं, जे बेदीन आहियूं तो पाण खे दीनदार बणायूं ऐं जल्द अज़ जल्द पाण खे नेकोकार बणायूं। छो जो हयात ते एतबार न जिंदगी ते घर वसो बेचारा वेठे वेठे माण्हू मरी था वञनि, कचहरी कंदे कंदे माण्हू मरी था वञनि, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू मरी था वञनि, घुमंदे घुमंदे माण्हू किरी था पवनि। मांखे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो,
एडों जो सखर जो बबुल बाईपास बनो जो आन बेचारा मोटरसाइकिल ते ट्रक को क्रॉस कन अचानक मोटरसाइकिल विफले थी बई नौजवान ट्रक जे अगियों दाजी करन ट्रक मथों थी चढ़ी वने अल्लाह जी ज़ात जो कसम उते जो ते बई नौजवान बेचारा जीता ये इंसान जी की जिंदगी है ये इंसान जी की हयात है जेका खबर ही नथी पूरी असा लापरवाह लगा पिया असा बेख्याला लगा पिया असा के मौत याद ही ना असा के खबर याद ही ना वाइज बुद्धि मौलवी थी वो भी नमाज पढ़ने लायक तैयार नहीं वाइज बुद्धि मौलवी थी वो भी दाढ़ी सुमारी रखने लायक तैयार नहीं वाइज बुद्धि मौलवी थी वो भी ज़िना छड़ने लायक तैयार नहीं वाइज बुद्धि मौलवी थी वो भी व्याज छड़ने लायक तैयार नहीं वाइज बुद्धि मौलवी थी वो भी रिश्वत छड़ने लायक तैयार नहीं वाइज बुद्धि मौलवी थी वो भी जुआ छड़ने लायक तैयार नहीं नशे छड़ने लायक तैयार नहीं वाइज बुद्धि मौलवी थी वो भी अबे अम्मा जो हया खयाल लायक तैयार नहीं अल्लाह शादी मुसलमान खबर ही नहीं एडा मुसलमान गुनाह में गर्क किया है जो न अल्लाह याद आ न रसूल याद आ न कुरान याद आ न दीन याद आ न इस्लाम याद आ एडा दुनिया जी गर्कुए में गर्व थिया हूं पिछाड़ी मौत ऐं कब्र भी याद ना फिक्र ही ना के जमा भी को मरंदुस के फिक्र भी ना जमा भी को कब्र में विंदुस फिक्र हो जे तो मानू गुनाह करे फिक्र हो जे तो मानू नमाज न पढ़े फिक्र हो जे तो मानू कुरान मजीद के पुठी दे फिक्र आए कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जिनके कुरान जो करंट लगवा वडे आवाज जिनके कुरान मजीद असर करे तो वडे आवाज ओ मुझा अजीजो ओ मुझा दोस्तों मुझा भाई मेहरबानी फरमाए पान संभालो मेहरबानी फरमाए पान के दीनदार बनायो मेहरबानी फरमाए पान के नमाजी बनायो
मेहरबानी फरमाए पान के नेकोकार बनायो अनकरीब ता मरण वाला हो अनकरीब ता दुनिया छड़न वाला हो ताके कब्र में नमाज कमी नींद ताके कब्र में नेकियों कमी ताके कब्र में दीनदारी कमी ताके कब्र में अल्लाह जी रज़ा रहमत कमी तेजे करे सवालो बाण मेहरबानी फरमाए सही नमूने ज़बान के मुसलमान बनायो मरणो आहे पर नमाज़ी थी मरम मरणो आहे पर दीनदार थी मरम मरणो आहे पर दाढ़ियों सवारियों पांचन चेरन में सिंगारे मरम मरणो आहे पर रसूलुल्लाह जी ताबेदारी करे मरम मरणो आहे पर कुरान शरीफ जा परवाना आशिक दी मरम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून अन्यावदी आवाज मरणो आए जो मरणो आए नशरी बेनमाजी थी करे नंबर खुदा जी राज जो कसमा कब्र या बाहर मिट्टी होंदी अंदर जहन्नम जो खुरो बणजी वेंदी बेदीन थी न मरो अल्लाह रसूल जाना फरमान दी करे कमरो या बाहर कब्र मिट्टी नजर ईंदी अंदर जहन्नम जो बाहर खुरो दी ओ मुझा अज़ीज़ो मुझा भारो मुझे आका साईं मुझे रब साईं मुझे मिठे साईं मिठे मोहम्मद करीम फरमाए सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ने फरमाया बाहर तांगे कब्र मिट्टी दी नजर अंदर याद बिस्त जे बागन बाग बनबी याद जहन्नम जे कूरन मा कूरो मुझो प्यारो नबी मुझो सोनो नबी मुझो मिठो नबी मोहम्मद करीम एक दिहाड़े जुमे जे खुतबे में जुमे जे वाइज़ में साईं कब्र जो अज़ाब बुधाइंदे रोई पिया साईं अखिन मुबारकन मो पानी हारियो साईं फरमायो ही भी कब्र जो अज़ाब साईं फरमायो जरे ना फरमान मर्दे मायो बेदीन बेनमाजी मरी कब्र में पुजंदा वेंदा उनन जी कब्र के अजीब बाह लगदी साईं फरमायो ना फरमान मर्दे मायो उन बाह में सड़दा उन बाह में जलंदा उन बाह में मरदा वरी जिंदा थींदा वरी बेर बाह लगदी वरी उन बाह में जलंदा वरी सड़दा वरी मरंदा वरी बाह लगदी साईं फरमायो वरी जिंदा थींदा वरी बाह वरी मरंदा वरी जिंदा थींदा वरी बाह ओ मुझा अज़ीज़ो नबी साईं फरमायो ही भी ना फरमानन जे लाए कब्र में अज़ाब साईं फरमायो कब्र में पुजंदा वेंदा कब्र जा भई पासा उनन के फिकूर चाड़ींदा वेंदा साईं फरमायो मुंडन में हलिया वञनि इए पासीरन में हली वेंदियूं साईं फरमायो ना फरमान मर्दे मायो
कबर जी भिकोड़ में ईअं पीसजी वेंदा जीअं जंड में दाणो पीसजी वेंदो आहे साईं जन फरमायो गोश्त तक कीमो थींदो पर हॾा बि पुनर बणजी वेंदनि साईं जन फरमायो वरी तड़पी तड़पी मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी कबर जा ॿई पासा भिकोड़ चाढ़ींदा वरी तड़पी तड़पी मरंदा वरी उज़वा टड़कारींदा हॾियूं भॼी पवंदा गोश्त कीमो बणजी वेंदनि वरी हॾा पुनर बणजी वेंदनि वरी तड़पी तड़पी मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी कबर जा ॿई पासा भिकोड़ चाढ़ींदा पयो इहो अज़ाब हलंदो रहंदो ओ मुंहिंजा ओ मुझा दोस्तों मुझा भाइरो मुझे आका साईं मुझे रब फरमायो ही भी कबर जो अज़ाब नाफरमान मर्द मायूं कबर में पुजंदा वेंदा कबर में नाग पुजी वेंदा नाफरमान मर्द मायूं ज़िंदा थींदा नाग उन्हनि खे डंगंदा साईं फरमायो हिकिड़ो नाग डंगंदो उन नाग जे डंग जे ज़हर जे सॼो मुर्दो साओ पीलो हिलो बणजी वेंदो पर सॼो ज़हर में कारो भी बणजी वेंदो ऐं 70 गज़ ज़मीन में डंग सां हेठि दॿिजी वेंदो तड़पी तड़पी मरंदो वरी ज़िंदा थींदो वरी खणींदो वरी ॿियो नाग डंगंदो वरी तड़पी तड़पी नाफरमान मरंदो वरी ज़िंदा थींदो वरी टियों नाग डंगंदो साईं फरमायो वारे वारे नाग डंगींदा रहंदा ओ मुंहिंजे प्यारे नबी मुंहिंजे सोने नबी फरमायो ही भी नाफरमाननि जे लाइ कबर में अज़ाब साईं फरमायो कबर में पुजंदा वेंदा नाफरमान मर्द मायूं कबर में विछूं पुजी वेंदा नाफरमाननि खे चकंदा साईं फरमायो ही भी नाफरमाननि जे लाइ कबर में अज़ाब कबर में नाफरमान पुजंदा वेंदा जीत जरासीम किवलियूं ऐं माकोड़ा नाफरमाननि खे चिंबड़ी वेंदा पया हेॾो चकहणी वरी हेॾो चकहणदा हेॾो थियनि खे पटे वरी हेॾो पटींदा जीत जरासीम नाफरमान रड़ियूं वेंदा ऐं कूका करे हेॾो जीत परे करे वरी हेॾो जीत परे कंदा हेॾो जरासीम परे करे वरी हेॾो जरासीम परे कंदा हेॾो किवलियूं परे करे वरी हेॾो किवलियूं परे कंदा हेॾो माकोड़ा परे करे वरी हेॾो माकोड़ा परे कंदा हणी थकी पवंदा पर जीत जरासीम परे नथी पया नाफरमाननि खे चकींदा पया नाफरमाननि खे चक हणंदा खाईंदा पया नाफरमाननि खे हा चिबड़िया पिया हूंदा अल्लाह अकबर कबीरा नाफरमान रड़ियूं पिया कंदा दाऊं पिया कंदा चीखा पिया कंदा रड़ियूं करे करे आख़िर मरंदा हां फाटी पवंदा वरी ज़िंदा थींदा वरी जीत जरासीम चिबड़ंदा पयो इहो अज़ाब हलंदो रहंदो अल्लाह तकासुर हत्ता ज़ुरतुल मक़ाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम अन्या वॾी आवाज़ अल्लाह वॾो कबर जो अज़ाब ख़तरनाक दर्दनाक हेबतनाक असांखे परवाह न असांखे ख्याल ई न त को असां भी कबर में वेंदा चवंदा साईं मिड़ई मुला दा ड्रेजार मुला नथा ड्रेजारन वो साईं तो ड्रेजारे जेते तू कलमो भरियो मुला दा ड्रेजार मुखे केड़े दोस्त वीडियो देखारियो हेकड़े मुर्दे के कबर में लाइंदा ता वणन अल्लाह जी ज़ात जो कसम साफ वीडियो में ज़ाहिरा उन जी कबर के बाहि थी जल्द जल्द में मिट्टी विझंदा ता वणन त जीअं बाहि बथे पो भी उहा बाहि ज़ोरी मिट्टी को ज़मीन को
बार क्लास ख़बर हो कयूं पे जे हाने ता पाण फैसलो पियो जेका बाय मिट्टी को जमीन को कब्र को बाहर निकली पे जे अंदर मुर्दे सा शहादत कंदी अजो आए के परवाह कराची में बरसात जे करेगड़ी कब्र के सोराग थी वन सोराग नाग पे निकता वन सोराग विचू पे निकता किस्में बलाओं पे निकता उतों ये करे नौजवान वीडियो रिकॉर्ड को चेंद है व्याजी कबरा दुनिया जी जहान में व्याज जो व्यापार कंदो अल्लाह ताला दुनिया में इंतजाम किया पर हाणे जने मारे कब्र में पुजायो ते इनजी कब्र रब सा भरे छड़िया इनजी अल्लाह जे कब्र विचों सा भरे छड़िया बलाओं सा भरे छड़िया बरसात जे करे सोराख निकतो आ त इनजी कब्र में बांग पिया निकरन इनजी कब्र विचों पिया निकरन इनजी कब्र में किस्में बलाओं पे निकरन ओ मुझा अजीजो मुझा दोस्त मां ता सबने के मां अमरन के मां भेनरन के मां ता भाइरन के गुजारिश करावा अल्लाह जो वास्तु वारो को कब्र जी तैयारी क्यों वारो को देर न क्यों वारो क्यों अल्लाह जी नमाज पढ़ो वारो को देर न क्यों दीनदार बणजो वारो को देर न क्यों कुरान जा आशिक थी वञो वारो को देर न क्यों रसूलुल्लाह जा ताबेदार बणजी वञो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। अञा वरी आवाज़ खुदा जो मिन्थ करना होता मेड़ जोल फैलाना होता पान सुधारियो वडो कब्र जो अज़ाब खतरनाक वडो खतरनाक तो कब्र जो हज़रत उस्मान रज़ी जने बीजे कब्र का गुज़र कंदो रोईंदो चंदो मुझा अल्लाह से मगे कब्र जे अज़ाब हो बचाए जा के उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो जे उस्मान के जिन्नू रेन जो लकवा याने बन्याणियों नबी रेन जो निकाह में नसीब थी उंदस केर उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो जे उस्मान के गनी जो अज़ाब केर उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो जे उस्मान लाए नबी ज़ैन शदबा फरमायो जुबान नबूवत वाली मां फरमायो उस्मान फिल जन्न उस्मान जन्नतिया केर उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो जे उस्मान जे लाए नबी ने फरमायो रहमत जा मलाइक भी उस्मान को हया बनान केर उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो जे उस्मान ला नबी ने फरमायो मां मिराज वारी रात उस्मान जो बंगलो जन्नत में पांजे बंगले सां गॾु ॾिसी आयो केर उस्मान कब्र जे अज़ाब हो रोइंदो उस्मान जेको जामिउल कुरान उस्मान जेको साहबी रसूल
उस्मान जेको मुश्किल कुरान उस्मान जेको आलिमुल कुरान उस्मान जेको आमिलुल कुरान उस्मान जेको हाफिजुल कुरान उस्मान जेको कारियुल कुरान आज उस्मान जी शहादत कुरान जी तिलावत में थिया पढ़े तो फसयकफीकहुमुल्लाह व हुवस समीउल अलीम। अञा वॾे आवाज़ सां उस्मान रोए तो अल्लाह मुखे कब्र जे अज़ाब को बचाए जा तोखे परवाह ना मुखे परवाह असा मामूली बनाया कब्र जे अज़ाब के भोग बनाया मजाक बनाया मरो तो खबर वडो दलमा का कब्र जो अज़ाब वडो हिबत मा का कब्र जो अज़ाब वडो खबर मा का कब्र जो अल्लाह जो वास्तो तो मुसलमानों मेहनत के वारो क्यों कब्र की बाण में तैयारी पैदा क्यों मेहरबानी क्यों वारो क्यों बाण के नेक बनाने मेहनत क्यों वारो क्यों मौत की तैयारी क्यों मौत जा भी लामारान मौत जा भी फेरा दाहन खबर नबी पवे कल हो मरियो क्यों ड्याड़ो हो मरियो क्यों तू ड्याड़ो हो मरियो उन बेचारी अम्मा के अटेक बेरियो उन बेचारे अदे जा गुर्दा फेल दिया हो बेचारो दादो झटके में हले वियो उन बेचारे जी दिमाग जी रग फाटी पई बेचारो मरियो हो बेचारी भेण डिलीवरी केस में मरी वई ऐं वते तो मौत मारींदो ऐं साला परवाह लगा पिया हूं असां के यो ख्याल ही नाहे त असां के भी मौत मारींदो अल्लाह जो वास्तो तो मुसलमानों सवारियो पाण खबर ही न पवंदो मौत जा मारो पुॼी वेंदो इज़ा जा अजलुहा ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून। मायरे मशरो फिरोज़ उते मुझे घोट जे मरण जो वाक़ियो ॿुधायो चल पियो साईं इब्राहिम घोट जी शादी भी थी वई घोट जो निकाह भी थी हाणे तैयारी पे हले त घोट के वठी हली कुआं सां विहारजे अञा इहा तैयारी पे हले हेडों मोटर वाली टेंगी वही पई मोटर हले पियो हे घोट थियो आमन तमन देर न के वनी बटन में दो जे बटन के बंद करण जे लाइ इहा बेचारे घोट के खबर ही नाहे त को हज़रत इज़राइल न बटन में मुंहिंजे लाइ वेठो आ जीअं जो वेचारो वनी बटन में दो जे बटन के बंद करण जे लाइ अजी बिजली वर्द बुधान पिया जैसे खड़ी पे उछलाए रड़ियों पेजियों दाऊं पेजियों चीखा पेजियों के लट गई के काठी गई को भगो पकड़ खान जे लाए तार कतरे नौजवान घोट के बिजली जे कलम टनों बचाए जिस तई फज बजा क्यों तेस तई एड़ा झटका बिजली ना आकर घोट के मारे फिटी के वनी घोट के ठाकुर जो पायो बेचारे में साई नाई
वेचारो दुनिया जो जान छॾे चुको आहे ॿुधाइनि पिया होॾे तिन इंतज़ार में आहे ॼाण घोट आयो ख़ुशियूं कंदासीं ॼाण घोट आयो मुस्किरियूं कंदासीं ॼाण घोट आयो भोग कंदासीं ॼाण घोट आयो मज़ाक़ूं कंदासीं होॾे कुंवार इंतज़ार में आहे ॼाण घोट आयो मूंखे मुंहुं ॾेखारीअ जा 5 रुपया ॾींदो ॼाण घोट आयो मूंखे पाण सां गॾु वठी हलंदो या कुंवार के खबर ही ना है जने के खबर ही ना है अल्लाह जो फैसलो ही थी चुको आहे ॿुधाइनि पिया इब्राहिम आखिर घोट जो जनाज़ो खणी जने में पहुचास जन घोट के जनाज़े जी सूरत में ॾिसी रोज राड़े में पइजी वई आखिर घोट जो जनाज़ो खणी कुंवार वटि पहुचास कुंवार पंहिंजे घोट खे जनाजे लाश जी सूरत में ॾिसी अखियुनि मां नीर हारे रड़ियूं करे करे पियो निकिरी पई आखिर ॿुधाइनि पिया कंहिं घोट जो जनाज़ो खणी आयासीं नवां कपिड़ा घोट जा चीरे फाड़े लाए घोट खे गुस्ल ॾियारे घोट खे कफ़न पाराए घोट जी जनाज़े नमाज़ अदा कराए घोट खे कब्रिस्तान क़ब्र जे हवाले कयो जेका रात घोट खे दुनिया जे जहान में ज़ाल सा कुंवार सां गुज़ारी उहा रात वेचारे अकेले सिर कब्रिस्तान वञी क़ब्र में गुज़ारी अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अञा वॾी आवाज़ अबा तव्हांखे असांजा वाइद सम्झ में नहीं असां त वाइद करे करे थकी विया आहियूं सची ॻाल्हि तव्हां हलो न ॻोठ मूंसां गॾु हलो नुशरो फिरो सखीदा दवाई ॻोठ हलो त मां उते तव्हांखे उन्हनि खां ॿुधायां त घोट वेचारो कीअं मरी ख़ुदा जा बाबा इहा ज़िंदगी आहे इहा हयात जिते आख़िर कई आहे जिते वॾाई कई जिते तकबर कयो आहे जिते गुरूर कयो जिते मस्ती कई इन जिंदगी जो हाल इहो जो मथे में सूर थो पवे त माण्हू मुआदा वञ इन जिंदगी जो हाल इहो बिजली जी शाट थी लॻे त माण्हू मुआदा वञ इन जिंदगी जो हाल इहो खबर ही नथी पवे अटैक तो पइजी वञे दुनिया जो जान छॾियो हलिया था वञनि अल्लाह जो वास्तो दो मुसलमानो इन जिंदगी जे करे पंहिंजी आखिरत वारी जिंदगी ख़राब न कयो इन जिंदगी जे ऐश शरत जे लाइ पंहिंजी क़ब्र ऐं क़यामत वारी जिंदगी तबाह ऐं बर्बाद न कयो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त असां दुनिया में आया ही न जे लाइ जो असां आखिरत जी तैयारी कयूं असां दुनिया में आया ही न जे लाइ जो असां पाण खे जन्नतुल फिरदौस जो हक़दार बणायूं असां दुनिया में आया ही न जे लाइ जो असां क़ब्र जी तैयारी कयूं असां दुनिया में आया ही न जे लाइ जो असां मरण जी तैयारी कयूं जीअण न आयाऊं मरण आयाऊं मौत जांगे मारिंदो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर असल जिंदगी असांजी होॾो ओडों जिला मेहनत साथी आखिरत विसारे वही रहा दुनिया जी गर्पूरे में गर्क थी माल जे हिर्स में गर्क थी पैसे जे हिर्स में गर्क थी और तुझी मोहब्बत में चढ़िया थी हाँ 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 नहीं विसियारन में पागल बन गया इन टच मोबाइल में तबाह बर्बाद दिया
मां दबाए ज़मीन चवंदो रहंदो या यहूदी सारन जागे तजो वालतन में पकड़ाए असा हो मस्जिद फसे या तजो वालतन में पकड़ाए जावन माल फसे या तजो वालतन में पकड़ाए असा को कुरान मजीद फुलिया या तजो वालतन में पकड़ाए असा दीन इस्लाम फुलिया जाओ आखिरत जो फिक्र खत्म करिया के आखिरत याद ही नहीं देखे क़यामत याद ही नहीं 50,000 सना जेको 50,000 साल जो ॾियारो जे ॾियारे ते ज़मीन हथा में नहीं हुंदी जे ॾियारे ते सिज निज़ वांगुरु मथो पवंदो जे ॾियारे ते माण्हू नंगा उगाड़ा हूंदा जे ॾियारे ते माण्हू पंहिंजे पघर में पिया गोता खाईंदा माण्हू रहियूं कंदा जे ॾियारे ते माण्हू अंधा ऐं नाबीन हूंदा चवंदा आइनल मसल काॾे भॼूं जाॾे था वञूं रुगी टामे वारी ज़मीन जाॾे था भॼूं रुगी सिज मथो ॾिसे वांगुरु वेंदो जाॾे था वञूं रुगी अज़ाब ई अज़ाब पघर में पिया गोता खाईंदा रहियूं कंदा चीखा कंदा दाऊं कंदा चवंदा वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा من الأجداث إلى ربهم ينسلون قالوا يا ويلنا من بعثنا من مرقدنا هذا ما وعد الرحمن هذا ما وعد الرحمن وصدق المرسلون आए के याद असली के याद आए के जहन्नम जी बाया नबी ने फरमाया जहन्नम जी बाय एडी खतरनाक वक़ूदुहा अन्नास वल हिजारा वइद्दत लिलकाफिरीन नबी ने फरमाया ये दुनिया वाली बाय गैस वाली बाया गैस वधायो त बाय वधे सैयन फरमाया दुनिया वाली बाय काठिन वाली बाया काठियों वधायो त बाय वधे ये दुनिया वाली बाय शण वाली बाया शण वधायो त बाय वधे ये दुनिया वाली बाय घासरेट वाली बाया घासरेट वधायो त बाय वधे ये दुनिया वाली बाय पेट्रोल वाली बाया पेट्रोल वधायो त बाय वधे नबी ने फरमाया आखिरत वाली बाय जन्नम वाली बाय मानन वाली बाया और जन्नम में मानू वधंदा तीअं बाह वधंदी तीअं बाह खे जलाल ईंदो तीअं बाह खे जोश ईंदो तीअं बाह जा उलांबा वधंदा वेंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो खणी खणी बाह उछलाईंदी पर फअम्मुहु हाविया वमा अदराक मा हिया नारुन हाविया नबी ने फरमायो जीअं अमर जे पेट में ॿार बंदो ईअं हिकु जन्म जी बाह में बंदो पयो रहियो कंदो पयो कूका कंदो पयो चीखा कंदो नबी ने फरमायो अञा अमर जे पेट में अल्लाह जे ॿार खे पंहिंजी कुदरत सां साफ़ कराईंदो पर जन्म जी बाह में साह बि खणी न सघंदा साह मुंहिंजा पिया लड़ियो करे कूका करे दाऊं करे मर्दे मायूं जन्म ना फरमान अल्लाह के चवंदा अल्लाह ने थोड़ो बार कर त साह खणो रब फरमाईंदा वमा हुम बिखारिजीन मिनल नार हाणे जन्म जी बाह मां निकरण जो को रस्तो ही न अथव को दर ही न अथव पिया जलो पिया सड़ो वरी रड़ियूं करे वरी चीखा करे
वरी दाऊं करे अल्लाह देंगे रहमतियों पिला कदा रब के चौना रब बाज कर अल्लाह फरमाइंदो क़ाल तौबिया वला तुकल्लिमून अजमा एकड़ो लफ्ज़ भी ताज़ा ॻाल्हाइण लाइ तयार न आहियां एकड़ो लफ्ज़ भी ताजो ॿुधण लाइ तयार न आहियां कीअं दुनिया में कन लाडार करे मां अल्लाह जे सदके कीअं दान ॿुधो कंदा आहियो कीअं मां तव्हांखे सॾ कराईंदो हैया अलस्सलाम हैया अलस्सलाम हैया अलल फलाह हैया अलल फलाह तागे सद कराइनो नमाज लाए कीअं भगावींदा आहियो कीअं मुंहिंजे सद खे न ॿुधंदा आहियो अॼु मां बि तव्हांजे सद ॿुधण लाइ तयार न आहियां अल्लाह फरमाईंदो पिया रड़ियूं कयो पिया दाऊं कयो पिया चीखां कयो कार मुंहिंजी नज़र न ॾींदी रड़ियूं करे दाऊं करे चीखा करे जन्मी अल्लाह के चौंदा रब भला कुछ खाराए तो ॾाढी भूख लगी अल्लाह फरमाइंदो ला किलून मिन शजर ज़क़ूम मलाइको थुअर वारो खणी उन मो कतरा कटे न के ॾियो त खायन त ख़बर पवे नबी ने फरमायो मां मेराज वारी रात ओ थुअर वारो ॾिसी मुझे नबी मोहम्मद करीम फरमायो वो सॼो फर्जन सां वण भरियो पियो साईं नोकदार उन में कंदा आहिनि जॾहिं मलाइका थुअर वारे वण मो कतरा कटे नाफ़रमाननि जे लाइ बेदीननि जे लाइ बेनमाज़नि जे लाइ उहे कतरा खणी ईंदा नाफ़रमान बेदीन बेनमाज़ी हीअं थुअर वारे कतरनि खे खणी रड़ियूं करे कूकां करे गाऊं करे चवंदा अल्लाह हे कीअं वण खाइबो कीअं चॿाड़बो हे थुअर वारो टुकड़ो कीअं असांजे नड़ीअ में वेंदो हे त कंडनि सां भरियो पियो आहे अल्लाह फरमाईंदो लैस लहू ताबुन इल्ला मिन ज़रिय ला युस्मिन वला युग़नी मिन जू तव्हांजे लाइ ॿियो खाधो ई न आहे इहो ई खाओ तव्हांजे लाइ इहो ई खाधो आहे आख़िर मजबूर थी नाफ़रमान बेदीन बेनमाज़ी उन थुअर वारे कतरे खे वात वेंदा चॿाइण जी कोशिशि कंदा चॿाड़ींदा त पता लॻंदा जल्द में गीत ॾींदा त जीअं इहो थुअर वारो टुकड़ो नड़ीअ खे गिरास करे पेट ताईं पहुचे पेट जी बुख मिटजे पर नबी फरमायो पेट जी बुख न मिटंदव इहो थुअर वारो टुकड़ो नड़ीअ खां गिरास ई न ॾींदव हाथों नड़ीअ में फासी पवंदो नबी फरमायो अची गीता ॾींदा रड़ियूं कंदा कूकां कंदा ज़ोर ॾींदा त इहो थुअर वारो टुकड़ो हेठि लहे पेट में पर हेठि न वेंदो आख़िर ज़ोर कंदा आङुरियूं हणंदा काकरे में त भला इहो ॿाहिरि कढो नबी साईं फरमायो ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदा पर इहो न ॿाहिरि निकिरंदो न अंदरि वेंदो रड़ियूं पिया कंदा कूकां पिया कंदा दाऊं पिया कंदा चीखा पिया कंदा रब खे चवंदा रब साईं असां त पहिरियों ई चऊं पिया हे कीअं थुअर वारो खाइबो कीअं चॿाड़बो साॻो ई नड़ीअ में फासी पियो आहे हाणे काॾे वञूं रब साईं भला पाणी पीआर दुनिया जे जान में ओ अल्लाह जेकॾहिं गिरह फासदो त पाणीअ जो ढुकण ई गिरह खे लाहींदा भला पाणी त पीआर अल्लाह फरमाईंदो तुस्क़ा मिन अईनिन आदिया ओ मलाइको हिननि जे लाइ टचकल जनम जी बाहि जो पाणी मां तयार कयो आहे खणो उहो पाणी पर ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला मीमन वग़स्साक़ा अल्लाह फरमाईंदो पर हिननि जो जेको पंहिंजो खानो जनम जी बाहि में वेही चुको आहे इहो बि हिन पाणीअ में मिलायो जेको हिननि जो पेशाब जनम जी बाहि में वेही चुको आहे इहो बि हिन पाणीअ में मिलायो जेका हिननि जी रत हिन पाणीअ में वेही चुकी आहे इहा बि खणी हिन पाणीअ में मिलायो ओ मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम फरमायो एॾो बदबूदार पाणी आहे जहन्नम वारो जेकॾहिं हिकिड़ो गिलास दुनिया जे जहान में हारियो वञे त दुनिया वारनि जो जीअण जंजाल थी वञे धुप जे करे नबी साईं फरमायो को वेही न सघे को नक खोले घुमी न सघे मुंहिंजे आका साईं फरमायो एॾो टचकल जहन्नम जी बाहि जो पाणी आहे जेकॾहिं हिकिड़ो गिलास दुनिया जे जहान में हारियो वञे त सारी ज़मीन बुरका ॾे साईं फरमायो कोई घुमी न सघे पर ज़मीन ते का जाइ न रहे
मुंहिंजा अज़ीज़ो एॾी ज़मीन दरंदी वञे एॾो टच जहन्नम जो पाणी खणी अची मलाइका जी ॾींदा नाफ़रमान खे नाफ़रमान पाणीअ खे ॾिसी रड़ियूं करे कूका करे गांव करे रब खे चवंदा ओ अल्लाह हे पाणी कीअं पीअबो हे त बुरखा थो ॾे हे त टचका थो ॾे हे पाणी कीअं पीअबो हिन में त असांजो पाखानो पियो आहे हिन में त असांजो पेशाब पियो आहे हिन में त असांजी रत पोइ पई आहे ओ अल्लाह सही इहो कीअं पाणी पियूं धप वारो बदबूदार अल्लाह तव्हांजे लाइ ॿियो पाणी न आहे इहो ई पाणी पियो आख़िर नबी से फरमायो मजबूर थी नाफ़रमान बेदीन बेनमाज़ी गुनाहगार वो पाणी पीअंदा वेंदा सही फरमायो सॼो वात धप में भरिजी वेंदो पाखाने पेशाब रत कुएं में भरिजी वेंदो ऐं सॼो वात सड़ी कोन नबी से फरमायो जल्दी गीत ॾींदा त जीअं थुअर वारो टुकड़ो लहे सही फरमायो टुकड़ो त न लहंदो पर मुंहिंजे आका ने फरमायो निड़ी निड़ी रही पाणी पेट में पुॼंदो पेट ठाकरे फाटी कोन अंडा ऐं गुंडा ॿाहिरि निकिरी वेंदा पर पोइ बि मौत न मारींदा रड़ियूं कंदा कूका कंदा दाऊं कंदा अहीनल मौत अहीनल मौत अहीनल मौत अहिड़ी ज़िंदगी ख़ुदा चवां अहीनल मौत अहिड़ी ज़िंदगी ख़ुदा चवां अहीनल मौत अहिड़ी ज़िंदगी ख़ुदा चवां मौत काॾे वॼे असांखे मौत मारे रब जवाब में फरमाईंदो ला यमूत फीहा वला यहया अञा वॾे आवाज़ अञा ईमानी जज़्बे सां खुदा जी ज़ात जो कसम रड़ियूं कंदा अईनल मौत अईनल मौत अईनल काॾियो मौत अहिड़ी ज़िंदगी को मुआ चङा मौत मारे मौत मारे पर नबी से फरमायो मौत उनखे न मारे एॾी ख़तरनाक जहन्नम जी बाहि जी ज़िंदगी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे तयारी कयो पाण खे जहन्नम जी बाहि खां बचाइण नबी ने फरमायो जहन्नम जी बाहि खतरनाक सही फरमायो नाफ़रमान जी कखल लहंदी ॿी कल चढ़ंदी सही फरमायो जहन्नम जो सोने सही फरमायो जिसम एॾो सड़ी वेंदो जो वेहत वारी जाइ 500 किलोमीटर जेतिरी वेकिरी थी वञनि सही फरमायो जहन्नम जो हेठो एॾो सड़ी वकल खाई विच पेट ते दुन ते पियो जो सही फरमायो मथे खजंदो न सही फरमायो मथियों जब वकल खाई विच मथे ते पियो अखियूं बि ढकिजी वञनि सही फरमायो ज़ुबान पेरन में पई लताड़ मुझे आका सही मुझे रबर सही फरमायो मुझे मिठड़े मोहम्मद करीम फरमायो हिक हिक जहन्नम जी खल जेका या मथी आया 42 थली थी वेंदी ओ मुझे अज़ीज़ो वडी जाइ जहन्नम जी खतरनाक हर्रम अल्लाह अलैहिल जन्नत व मवाहुन नार व बिसल मसीर चौथा जहन्नम के जहन्नम न बर्दाश्त करे अब ये दुनिया वाली बाया गैस वाली बाया काठन वाली बाया गासलेट वाली बाया पेट्रोल वाली बाया इन बाय में असां हिकड़ो मिनट पांजी आंगुर झले सघंदा ॻाल्हायो हल 1 मिनट तो वडो थियो 30 सेकंड भला अल्लाह नबी सही फरमायो इन दुनिया वाली बाय खां 70 गुना आखिरत वाली बाय मथे हाने ता पाण बुधायो 70 गुना अजलाए साथिया मुसलमान जहन्नम कंदा दावत
दिन रात नाफरमानी अल्लाह दिन रात रसूलुल्लाह जी नाफरमान दिन रात गुनाही गुनावा दिन रात ज़िनाई ज़िनाया पर एडी जुल्म जी इंतहा थी वई मां दवाइज़न में चवंदो रहंदो अयो मुसलमानन मुसलमानी न मोकलाए वई पर इंसानियत भी मोकलाए वई अल्लाह अकबर कबीरा वरे फिर जे पादे पी पानी नेणी में हथ विधा उन ज़ना करण जी कोशिश कई वरी रात खुदायो सफर में सस सोरे पानी नुआ के ज्यादती की कोशिश कई आखिर हुआ ज्यादती ला तैयार न थी तो वेचारी उनके कुहाड़ियों ने करे मारे हुए अजीजो यो मुसलमानन जो हाल केडी बेहयाई मुसलमानन में फैल गई केडी ज़िना मुसलमानन में फैल गई केडो तो गुनाह मुसलमानन में फैल गया हाल हुआ जो नमाज पढ़ने लाए तैयार न मस्जिद में अचण लाए तैयार न मस्जिद में रोई हाँ हाँ मांगड़िया सिंह जलसे दोस्त पेश माम रोई करे मगे दां पियो दे चेसई मोने इब्राहिम हे वाइल बुधन जा शौकीन थी पर हिन जो हाल हुआ जो हिकड़ो माण्हू भी मस्जिद में नमाज पढ़ण लाइ नथो अचे इहो हाल लॻो पियो आहे कैफियत मुसलमान जी लगी पई जो नमाज पढ़ण लाइ तैयार न आहियूं इहा मुसलमान जी कैफियत लगी पई जो दाढ़ी सुवारी रखण जे लाइ तैयार न आहियूं इहा मुसलमान जी कैफियत लगी पई जो हाँ हाँ गुनाहन के शरण लाइ तैयार न आहियूं ओ मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाइरो मैं मोहतबाना वांगे गुजारिश करना वा मेहरबानी करे गुनाह वारी जिंदगी में पंहिंजी जान छॾायो जन्नम न कयो अल्लाह जे जलाल खे अल्लाह जे कावड़ के दावत न ॾियो दुनिया में भी तबाह बर्बाद थींदो आखिरत में भी रुसवाए ख़्वार थींदो कोई फायदो न थींदो पोइ वेठा जन्नत में चीखा करे दाऊ करे मौत के गोली दावत मौत भी न मारींदो तंहिंजे करे हाणे वक़्त तो संभालण जो पाण खे संभालियो अचो पंहिंजे अल्लाह जे दरवाज़े ते अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम अल्लाह फरमातो अच्छो माफिया दो मां दुनिया में माफिया जा रहम जा करम जा दरवाजा खोली वेठो आया अचो मुझे रिजायो अचो मुझे पर जायो अचो मां रात जो भी निंड न दो क्या तांजे लाए जगाई जगा दो अल्लाह फरमायो 70 मिनट को ठीक ताजा मां मोहब्बत प्यार दो क्या ताजे अचण में तेरा मुझे माफी देण में देर नहीं तागे सड़न में तेरा मुझे जी खोण में देर नहीं उजीब दावत फलियस्तजीबूली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून अल्लाह फरमाए अचो तो माफी तो करो मां रहम करण लाइ वेठो ही वेठो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम व ला युहीतून बिशयइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम अन्या वजे आवाज सा अन्या ईमानी जज्बे सा
खुदा असां वॾो गुनाहन में गर्भ थी नथा पंहिंजे रब खे परिचय नथा पंहिंजे रब खे रीझायूं असां सफ़ा बेहयाई में काए तॾहिं त असांजा हालात इहे लॻा पिया नथा परिचयूं अल्लाह खे कॾहिं करोना वारो मर्ज़ थो अचे असांजे मथां करके नथा परिचयूं अल्लाह खे कॾहिं माकड़ जो अज़ाब थो असांजे मथां नथा परिचयूं अल्लाह खे कॾहिं बरसातन वारो अज़ाब थो अचे नथा परिचयूं अल्लाह खे त कणक जा रेट नथा मिलन ओ मुंहिंजा अज़ीज़ो नथा रीझायूं अल्लाह खे तॾहिं त असां ज़िंदगी में बेज़ार लॻा पिया आहियूं ज़िंदगी में मायूस लॻा पिया आहियूं ज़िंदगी में गमगीन लॻा पिया आहियूं मां वाइज़नि में चवंदो रहंदो आहियां को उस्ताद खे नाराज़ करे उहो ख़ुशि नथो रही सघे को मुर्शिद खे नाराज़ करे उहो ख़ुशि नथो रही सघे को अब्बे खे नाराज़ करे उहो ख़ुशि नथो रही सघे को मां मिठीअ खे नाराज़ करे उहो ख़ुशि नथो रही सघे पोइ जेको पंहिंजे मालिक खे पंहिंजे ख़ालिक खे पंहिंजे राज़िक खे नाराज़ कंदो कीअं ख़ुशि रहंदो जेकॾहिं तव्हांखे दुनिया आख़िरत में ख़ुशि रहणो आहे दुनिया आख़िरत में आबाद थियणो आहे अचो पंहिंजे रब खे रीझायो पंहिंजे रब खे परिचायो पंहिंजे रब जो नमाज़ पढ़ो पंहिंजे रब जे रसूल मिठे नबी मोहम्मद करीम जी फरमाबरदारी कयो पोइ ॾिसो त अल्लाह कीअं थो दुनिया वारी ज़िंदगी में तव्हांजी जन्नत बणाए ऐं आख़िरत में बि तव्हांजा कीअं थो बेड़ा पार फरमाए वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ فبأي آلاء ربكما تكذبان अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अचो रब रीझायो अचो रब परचायो अचो रब खे राज़ी कयो मल्लाउल मौला फलाउल कुल जंहिंजो रब चओ हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर जेको रब राज़ी तो हिते भी आबाद आखिरत में बन जा बेड़ा ही जेको रब नाराज़ हो हिते भी तबाह बर्बाद कब्र क़यामत में भी उन जे लाइ अज़ाब अल्लाह त्यों दी रात अल्लाह जी ज़ात जो कसम मुसब्बन नौजवान मिलिया भाई नौजवान जवान बैठे सही मोहम्मद इब्राहिम असां जिंदगी में बेज़ार दिया एकड़ो जेको जे सही मां त जवान तो खुदकशी कया पर वरी जवान तो खुदकशी हराम बियो वरी जेको जे सही मोहम्मद इब्राहिम दुआ घुर तो तुमके मारे मुंहिंजी जिंदगी में जान छुटे इहा हालत लगी पई दुआऊं दा घुराईंदा वदन जे मौत मारे या छाजे करे बेचैनिया या छाजे करे मायूसिया या छाजे करे गमगीनिया जो मानो खुदकशियों कंदा मानो जिंदगी में बेज़ार लगा पिया नमाज नहीं कुरान की तिलावत नहीं मस्जिद में अचण वञण नहीं अल्लाह रसूल याद नहीं तॾहिं अल्लाह ने इन्हनि जी ज़िंदगी खे बेचैन थो बणाए छॾे वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनहशुरु यौमल क़ियामत अमा अल्लाह फरमायो मुंहिंजो बि वाइदो आहे जेको मुंहिंजे क़ुरान खां मुंहुं मोड़ींदो जेको मुंहिंजी मस्जिद खां मुंहुं मोड़ींदो जेको मुंहिंजे घर खां मुंहुं मोड़ींदो जेको मुंहिंजी नमाज़ खां मुंहुं मोड़ींदो मुंहिंजो वाइदो आहे जेको मुंहिंजे रसूल खां मुंहुं मोड़ींदो मां अल्लाह उन जी ज़िंदगी तंग करे छॾींदोमांसि
उनजी मईशत तंग करे जने नमाज रोजी उनजी तंग करे जने नमाज रब फरमायो मुझे वायदो मां उनके बीमारन में कोरी नमाज पान में बीमारी बच्चन बारन में बीमारी माल में बीमारी रब फरमायो मुझे वायदो जेको मुखो मड़ी दो मुझे कुरान को मुझे मस्जिद को मुझे नमाज को मुझे रसूल को माला को मड़ी दो रब फरमायो मुझे वायदो मां उनजे जिंदगी में परेशानी पैदा करो माल झेड़ाई झेड़ा झगड़ाई झगड़ा घर में झेड़ो बाहर झेड़ो हुते झेड़ो अल्लाह फरमायो मां जिंदगी में मायूसी गमगीनी पैदा करो माल रब फरमायो जे करे तवांगे सुकून वाली जिंदगी हासिल करनी आ दुनिया आखिरत में आबाद बनजो आ तो मुझे नमाज पढ़ो मुझे मस्जिद के आबाद क्यों मुझे कुरान की तिलावत क्यों मुझे रसूल की फरमा बरदारी क्यों तुम्हारे सो लगी अता के दुनिया में भी आराम था आखिरत में भी ना जा बेड़ा पार दो क्या अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफाअ लिमा फिस्सुदूर वहुदन व रहमतुल लिल मुमिनीन अञा वजे आवाज़ अज सजी दुनिया परेशान सजी दुनिया गमगीन सजी दुनिया मायूस खुदा जी ज़ात जो कसम टोंडी ब नौजवान मिलिया एकड़े चुटी नहीं मां सफा जिंदगी में बेजार चवा तो खुद कशी बेओ वरी जे बच्चे सही मोहम्मद इब्राहिम दुआ गो तो मौत मुके मारे बस मां जो यार ता नमाज न ता कुरान जी तिलावत न लागी ता मस्जिद में न था ता अल्लाह जे सदते न था ता प्यारे नबी मोहम्मद करीम जी फरमा बरदारी न था तने ता जी जिंदगी में या बेचैनी पर जने ता जे हेडे इंदो मस्जिद में इंदो नमाज पढ़दो कुरान जी तिलावत कंदो नबी मोहम्मद करीम जी ताबेदारी फरमा बरदारी कंदो अल्लाह जी फरमा बरदारी कंदो तो ता जी जिंदगी में दुनिया वाले में भी फरत अची वेंदी आखिरत में भी ता जा बेड़ा पार थी हाने ता ॾिसो सजी दुनिया परेशान आ मईशत जे बारे आए कर ना मईशत तंगा बाबा मांग बथी या पेट्रोल मांगो डीजल मांगो बाबा हर शे मांगी थी या सब्जी मांगियो मानू परेशान लगा पर इन ही ता नजर रखियो माहौल में ता के मौलवी नजर इंदा मस्जिदन वाला नजर इंदा नमाजी नजर इंदा कुरान वाला नजर इंदा खुदा जी ज़ात जो कसम जरे बराबर बिनन के मईशत जी का परेशानी मदरसे वारन के का मईशत जी परेशानी को टेंशन ही नहीं मां 23 जी रात मीरो खान जलसे दियो वायद कंदे कंदे पेशमाम को पुछा गयो मां जो पेशमाम दे हाल वाल घणी पगार गोठवारा दिंदा दी जे सही मोहम्मद इब्राहिम 3000 मां जो हल बिया हेड़ी मां को 3000 जे सही मोहम्मद इब्राहिम पर मां ने सबनी को खुश अल्लाह जी ज़ात जो कसम ये लगे जे सही एडी त नमाज जी मस्जिद जी कुरान जी अल्लाह रसूल जी फरमा बरदारी जी बरकत जो मां ने सबनी गोठवारन को खुशाया अचो जेकने ता के दुनिया में खुश रहनो आखिरत में आबाद रहनो तो अल्लाह जे सदके लबे केड़ा केड़ा जो इरादो कयो ता इंशाअल्लाह नमाजी थींदा हथ मथे घणी सब जो इंशाअल्लाह पढ़ दो नमाज लबे न टोटरी लगा बेटा नबी मोहम्मद करीम के ईजायूं तो खुश रहंदा बेटा अल्लाह के कावड़ायूं दा खुश रहंदा एकड़ो आलिम जो वायदो करे चे कराची में आलमन जी मीटिंग थी पोते एकड़ो आलिम उठी पी रयो रोए बुधण जेडी गाल रोए जो पियो तो सभिनी पुछा के तो छो थो रोई चे मां रोआ इन जे करे तो जो मुखे नबी मोहम्मद करीम जो निंड में दीदार थियो
सभिनी चयो याद भली गाला निद्र में प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार जो दी रोए शाजी करे चे रोण जी गाल या बुधो गौर करे चे रोण जी गाल या मां नबी मोहम्मद करीम ने न्यारम मिठड़े मोहम्मद करीम जो चेहरो मुबारक चोरियां जे चंद्र को वधिक बरे पियो मिठड़े मोहम्मद करीम जो चेहरो मुबारक त सिज को वधिक नूरानी तारो बणियो पियो पर मां मिठड़े नबी मोहम्मद करीम जे अखरन मुबारक ने न्यारम नबी मोहम्मद करीम जे अखरन मुबारक में मुके ईजा नजर आयो तकलीफ नजर आई नबी मोहम्मद करीम जो अखर मुबारक मुके गाड़ियों नजर आयो साईं जे अखरन मुबारक में पानी पोए मां पुछा के ए अल्लाह या रसूल ता जे अखरन मुबारक में तकलीफा ईजावा ता जे अखरन मुबारक में गाड़ान दी नजर जे छा गाला पाण फरमायो मुके अखरन में तकलीफ देण वाली मुजी उम्मत पंजी अल्लाह चमा साईं किया ताके पांजी उम्मत ते तकलीफ दे पाण फरमायो कुर्रत वइनी फिसला मुझे अखिन जो ठार नमाज हुई अज उम्मत नमाज छडे मां मोहम्मद करीम जे अखिन के इजाए इयो हाल हाने ता नबी साईं जे अखिन के तकलीफ वरिंदो या नबी मोहम्मद करीम जे अखिन के ठारींदो जगे सच्ची है पक्की दिल सां चो त नबी मोहम्मद करीम जे अखरन के ठारींदा अज हथ मथे खणी इरादो कयो जो नमाज जी पाबंदी पक्की नमाज पढ़दो अल्लाह जो वास्तो खुदा जो वास्तो तो नमाजी थी खुदा जो वास्तो तो दीनदार बणी खुदा जो वास्तो तो मस्जिदों आबाद खुदा जो वास्तो तो ये प्यारे नबी मोहम्मद करीम जी सुन्नत पांजे चेहरे में पैदा हिन सा जेड़ो न कयो हिन सा लड़ाई न कयो हिन सा वेड़ न कयो मां मोतबाना गुजारिश करा हिन के छॾे नबी साईं ने जुम्मो ॾिनो हिन के एक ॾाड़े जुमे जे खुतबे में नबी साईं 3 दफा जुमे ॾिनी ॾाड़ी सुवारी फरमायो हाजी सुन्नत वरी फरमायो हाजी सुन्नत वरी फरमायो हाजी सुन्नत 3 दफा जुमे नहीं फरमायो हिय मुजी निशानी तव हिय मुजी निशानी तव हिय मुजी निशानी तव हिय मुजी निशानी तव हे मुजो तोहफो तव नबी साईं फरमायो हिन मुजे तोहफे के संभाले जो कान मई फिल जन्नत हिन जे सजे क़यामत जे ॾाड़े मां मोहम्मद करीम ताके पाण सा गॾु जन्नत में वठी वेंदो कसदे जे कन कसर गालायो न दा मुझे शैतान जे धोखे में अची ॾाड़ी सुवारी के न कतरायो न कूड़ायो वडो गुनाह वडो ॾोह खुदा जो वास्तो तो शैतान जे धोखे में न जेको जे हाल में मरंदो वो उन हाल में उठंदो मां तां पुछा दो क्या नबी से फरमायो जेको रे ॾाड़ी करे दुनिया जे जहान में वो साईं जन फरमाया क़यामत जे ॾियारे उन हाल में उथंदो ऐं साईं जन फरमाया जे चेहरे में ॾाड़ी न हूंदी मां मोहम्मद करीम उन जे चेहरे जे ॾिसण लाइ तयार ई छा नबी मोहम्मद करीम ॾिसे ओ मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा भाइरो मां मिंथ अल्लाह जो वास्तो तो संवारियो मेहरबानी करे नंदारन सवारन के माफ मेहरबानी करे नमाज जा पाबंद बनी वञो मेहरबानी करे कुरान जा आशिक बनी वञो रहमत कुरान में बरकत कुरान में इज्जत कुरान में बिनी जान जी आबादी कुरान में मेहरबानी करे नेकोकार बनी वञो मेहरबानी करे मौत जी तैयारी क्यों वारो क्यों देर न क्यों कल हो मरियो ट्यों ॾियारो हो मरियो चौथों ॾियारो हो मरियो तुझो ऐं मुंहिंजो भी वारो चुआ मां वाइदनि में चवंदो रहंदो आहियां अॼु साईं मोहम्मद इब्राहिम जे वाइदो ॿुधण जे लाइ अवां हिते ॻोठ में हिन रोड ते जमो थिया सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े नमाज़ लाइ जमो थींदो अज साईं मोहम्मद इब्राहिम जिंदा आया ता साईं मोहम्मद इब्राहिम के ॾिसी करे खिलो था सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम मरी वेंदो त साईं के जनाज़े लाश जी सूरत में ॾिसी अखियुनि मां नीर हारींदो अज साईं मोहम्मद इब्राहिम जिंदा आया साईं के कुर्सी ते विहारे वेठा था वाइल करायो
सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम मरी वेंदो तो साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े खे पाण तव्हां कुला ॾेई कांडी बणजी साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े खे कब्रिस्तान क़ब्र जे हवाले कंदो। इहो तव्हां सभिनी ते वक़्तु अचणो आहे, सभिनी अपने भेनरनि ते वक़्तु अचणो आहे, तव्हां सभिनी भाइरनि ते इहो वक़्तु अचणो आहे। ऐं ख़बर ई न आहे त इहो वक़्तु कॾहिं थो अचे। तंहिंजे करे हज़रत अली फरमायो हर रात मौत जी तयारी में रहो, हर वक्त मौत जी तयारी में रहो, हर वक्त हज़रत इज़राइल जे इंतजार में रहो, हर वक्त कुरान जी तिलावत में रहो, हर वक्त नमाज जी पाबंदी में रहो, हर वक्त ज़िक्र अज़कार में रहो, हर वक्त दुरूद ऐं सलात में तिलावत में रहो। तां त मौत ईंदो वञे बिस्त जी ख़ुशख़बरी मिलंदी वञे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। अञा वॾे आवाज़ सां अबा मौत जो वारो ईंदो कन न, मौत मारींदो कन न। हे कुरान मजीद मुंहिंजे हथनि में आ, मां मथे ते रखियमि अल्लाह जी ज़ात जो कसम आ। मां पने अॻु जलसे ते वियुसि, जलसे में हमरा मरी वियो, जलसे वेचारो बेपारी जी आज़ान थी, नमाज जो वक़्तु थियो, वरी भत हलायो, हमरा हिकिड़ो भत खायो थियो, रड़ करे किरी पियो, दां कई रड़ियूं पइजियूं, दाऊं पइजियूं, वेचारे खे जल्दी खयो अस्पताल। बाबा छा थियो आहे? हमरा किरी पियो। अरे बाबा पुॼायो अस्पताल। अल्लाह जी ज़ात जो कसम 10 मिनट न गुज़रिया फोन आई जो वेचारो मरियो। अरे बाबा छा थियो? जे वेचारे घटे इहा ज़िंदगी आदा मुंहिंजा अज़ीज़ो, इहा हयात मां मिंथ करण आयो त मां मेर करण आयो त मौत असांजे इंतज़ार में आहे, क़ब्र असांजे इंतज़ार में। ख़बर ई नथी पवे माण्हू मरंदा था वञनि, तंहिंजे करे मरणो आहे। चो मरणो, वॾे आवाज़ सां चो मरणो, पर रब रिजाए मरणो आहे। चो मरणो, पर रसूल परचाए चो मरणो आहे, पर निमाज़ी थी मरणो आहे, पर नेक थी कंदो मेहनत, दीनदारी जी मेहनत कंदो। अल्लाह जी ज़ात जो कसम आ, जे नेक थी मोह हेडो अख बूटींदा वेंदो, हेडो अल्लाह 70,000 नूर जा पर्दा परे कराए, पंहिंजो दीदार ज़ियारत कराए, उम्र जा ओलाए थकई ता जला। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां वला युशरिक बिइबादति रब्बी अहदा। अञा वॾे आवाज़ सां ऐं गुनाहगार मरन, वॾो तड़पी मरन। खुदा जी ज़ात जो कसम, नबी ज़ैन रोई साईं फरमायो गुनाहगार जो जने साथ कर दुआ, साईं फरमायो नस में हज़रत इज़राइल उन जे शैतान दी दुआ, उन जे रूह के साईं फरमायो ये शिकी दुआ जी। नबी ज़ैन फरमायो कंदन में कपा फातल होजे, कपा के सटा ॾिजन, कंदा के शिकवा। नबी ने फरमायो ये नस मुना फरमान जे रग मु रूह निकल दो दम लायक हर इज़राइल सदा नहीं कर दो। ओ मुझे अजीजो नबी ने फरमायो एडियो तो वो रडियो तो ना फरमान एडियो तो दाऊ कर दो, एडियो तो चीखा कर दो,
जो साईं फरमायो जे कने दुनिया वारन के मिटन माइटन के अल्लाह वे दाऊ बुदराए तो दुनिया वारन जा हां फाटी कोन ओ मुझे प्यारे नबी फरमायो गुनाहगार जे लाए मौत अज़ाबा गुनाहगार जे लाए मौत तबाहिया गुनाहगार जे लाए मौत बर्बादिया गुनाहगार जे लाए मौत रुसवाइया गुनाहगार जे लाए मौत ख्वारिया ऐसा ही नेकोकार जे लाए मौत तुफवा तोहफतुल मोमिनीनिल मौत सैयद ईमान वारो कलमे वारो नमाजी नेक मर्द माई मरंदा हिनन जे लाए मौत तुफवा साहब फरमायो सही क्यों जे लाए मौत तुफवा नबी ने फरमाया मौत जसर यूसुल हबीब अल हबीब मौत की कुल्ला मौत कुर्बान मौत करे कला असलवार अल्लाह पांजन प्यारन के पांजे दीदार जियारत लाए पांजी मुलाकात लाए घुराई दुआ नाज़रत निलार प्यार नाज़र अल्लाह फरमाइंदा नेको करो और नमाजियो इरजी इला रब्बिक राज़ियत मर्ज़िया फदखुली फी बादी वदखुली जन्नती ता दुनिया में माखे राजी करया हो मुझे रसूल के खुश करया हो अजो अजो तुम पांजो भी दीदार कराया पांजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे चेहरे मुबारक जो भी दीदार कराया वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक मा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फ़आवा ववजदक ज़ाल्लन फ़हदा ववजदक आइलन फ़अग़ना فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث فتبارك الله فتبارك الله فتبارك الله فتبارك الله أحسن الخالقين जिनके कुरान जो करंट लगवा वडे आवाज हजरत बिलाल जमल मरे पियो अल्लाह जी जात जो कसम कने रोए कने खिले कने रोए कने खिले कने रोए कने खिले घर वाली चीज मां रोण तो समझा दी तो तोके तकलीफ दी थी तू तने दो रोए मां खिलण नथी समझा तू खिले छो मां सदके वने हजरत बिलाल जे लफ्ज़न जुमलन वदा फरमाए त खिलाए न जे करे तो जान दुनिया जे झंझट मु जान छुटी वनी पांजे मालिक जो भी दीदार कंदो वनी पांजे प्यारे नबी मोहम्मद करीम जो भी दीदार कर अन्या वडे आवाज हाय 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 सुभान सुभान मोमिन जे लाए मौत छाए गालायो जो मोमिन जे लाए मौत तोहफो रब जो दीदार दे रसूल मोहम्मद करीम जो दीदार दे अजा छा खपे ऐं गुनाहगार जे लाए बेदीन जे लाए बेनमाज़ी जे लाए मौत छाए गालायो जो अज़ाब जो तबाही जो बर्बादी हाने केड़ा केड़ा इंशाअल्लाह नेकोकार थींदो त मथे खणो त मां ॾिसां दीनदार थींदो मुझे आज़ीज़ो मुझे ॾाढी खुशी थी जो मां का घड़ी आयो ता पुरसुकून माहौल में वही टाइम भी इलाही थियो आ पो भी कुरान मजीद जी मोहब्बत में ता वही करे कुरान शरीफ असां निभायो आ मुझी मोदबाना ता की यही गुजारिश आ वाइज तो बुधऊं ता जलसा तो बुधऊं ता तकीरा तो बुधऊं ता पर अमल न था कयो अमल जी सख्त जरूरत आ तेजे करे अमल जी मेहनत कयो ए मेहरबानी फरमाए पान के नेक बनायो नमाजी बनायो दीनदार बनायो सजी जमात टेटे दफा कुल अल्लाह शरीफ पढ़े तो दुआ करो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर
الرحمن الرحيم قل الله الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا احد بسم الله الرحمن الرحيم قل الله الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا احد اللهم ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار يا عزيز يا غفار يا رب العالمين اللہ سائیں سجی جماعت جے اچن کے قبول فرما سجی جماعت جے وین کے قبول فرما سجی جماعت ٹے دفعہ کل اللہ شریف پڑھوا ایو پنج بارگاہ میں قبول مقبول منظور فرما اللہ سے کلن جو ثواب جے بھی ہتے ویچارا ہن گوٹھ جا پس گردائی جا وفات کرے آئیں اللہ سے انہن سمنوں جے روحن کے رات نصیب فرما انہن جی قبرن کے بشت جے باغن میں باغ جواہر رحمت میں انہن کے جگہ نصیب فرما اللہ سے عالم اسلام جا جے بھی مسلمان وفات کرے آئیں مرد یا مائیوں اللہ سے سبنی جے روحن کے رات نصیب فرما اے الہ العالمین تو رحیمہ تو کریمہ تو ارحم الراحمین اللہ سے جیرن جے متھوں بے رحم فرما اللہ سے بدایو دونے تو بھاؤ پرویز احمد ویچارو بیمارا اللہ سے انہوں ویچارے کی صحت نصیب فرما ہی جلسو اساں جے مجاہدن بھائرن محترم ابو بکرہ محترم محمد سلیمانہ بھاؤ کفایت اللہ بیان جا سبنی جا نالا نتا اجن جملہ جماعت جن بھی ہن جلسے میں مالیاں جانی تعاون کیوا اللہ تعالیٰ سبنی جی محنت قبول فرمائے اللہ تعالیٰ سبنی جے رزق میں روزی میں بچن میں بارن میں عملن سالن میں برکت نصیب فرمائے ماں دعا ہوا سجی جماعت جے صحت میں رزق میں روزی میں بچن میں بارن میں عملن سالن میں اللہ برکت نصیب فرمائے اللہ سے سبنی کے نماز جو نور نصیب فرمائے اللہ سے سبنی کے دینداری نصیب فرمائے اللہ سے سبنی کے نیک بنائے اللہ سے سبنی کے موت جی تیاری نصیب فرمائے قبر جے عذاب کو بچائے آخرت جے عذاب کو بچائے جہنم جی باہ کو بچائے اللہ سے جے کے بھی بیمارن ان کے شفا کاملہ عاجلہ نصیب فرما جے کے بیچارہ رے اولادان ان کے نیک سال اولاد نصیب فرما جے کے مسئلن میں مجا پیان نجا مسئلہ آسان فرما جے کے قرضن میں مجا پیان غیبی خدان انمون جی مدد نصرت فرما رحم فرما کرم فرما باج فرما اللہ سے جی جو قرآن جی صدقے ہن روڈ دے ساں کے جمع کیوں دی وری ایڑی کچاری ساں کے قرآن جی صدقے جنت میں نصیب فرمائے رحم فرما کرم فرما وصل اللہ تعالی علی خیر خلقی محمد وعلا آلہ وصحبہ آمین لا الہ الا اللہ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم